शहबाज़ अली लगारी जी रिपोर्ट मूजिब एडिशनल डिप्टी कमिश्नर वन मोहम्मद अली बलोच चयो आहे त पोलियो मुहिम जी बहितर कारकर्दगी सां ई मासूम ॿारनि खे मुस्तक़िल माज़ूरी खां बचाए सघिजे थो। तंहिं करे पोलियो मुहिम खे कामयाब बणाइण असां सभिनी जी क़ौमी ज़िम्मेवारी आहे। इन अहिड़ो इज़हार ज़िले सिहत ऑफिस में 15 खां 21 दिसंबर 2025 ताईं मुनक़िद थींदड़ पोलियो मुहिम जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण लाइ हिकु गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। इन वधीक चयो त गुज़िरियल मुहिम दौरान उन्हनि यूसीस ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे जिन में पोलियो जी कारकर्दगी कमज़ोर हुई। ईंदड़ पोलियो मुहिम दौरान उन्हनि ते ख़ुसूसी तवजा ॾिनी वञे त जीअं घुर्बल नतीजा हासिल करे सघजनि। ऐं चयो त पोलियो मुहिम में पोलियो टीमूं जी कारकर्दगी जो जाइज़ो ऐं निगरानी कई वञे। हिन ज़िले हेल्थ ऑफिसर डॉक्टर संदीप कुमार खे हिदायत कई त पोलियो टीमुनि जी मदद सां यूसीस में पोलियो वर्कर्स जी खोट खे पूरो कयो वञे। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 फैसल अली सूमरो, एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट अब्दुल वहाब अब्बासी, ज़िले पोलियो कंट्रोल प्रोग्राम फोकल पर्सन डॉक्टर जमशेद खानज़ादा, ज़िले फोकल पर्सन पोलियो प्रोग्राम डॉक्टर नारायण दास, असिस्टेंट कमिश्नर सिविल सोसाइटी ते मोहम्मद बख्श कपरी, तालके फोकल पर्सन ऐं लाॻापल खातनि जे ऑफिसरनि ऐं समाजी तंज़ीमुनि जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई।